नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर है। लाड़कानी मां सां शेयर कयूं पिया। हैदरी थाणे जी हद नवंदेरो रोड ते हथियारबंदनि हितां नौजवान क़तल थी वियो। हथियारबंदनि फायरिंग करे बलोचिस्तान वासी नौजवान मुमताज़ अली सियाल खे क़तल करे छॾियो। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे लाड़कानी में। हैदरी थाणे जी हद नवंदेरो रोड ते हथियारबंदनि हितां नौजवान क़तल थी वियो। हथियारबंदनि फायरिंग करे बलोचिस्तान वासी नौजवान मुमताज़ अली सियाल खे क़तल करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे लाड़कानी मां हैदरी थाणे जी हद नवंदेरो रोड ते हथियारबंदनि हितां नौजवान क़तल थी वियो। हथियारबंदनि फायरिंग करे बलोचिस्तान वासी नौजवान मुमताज़ अली सियाल खे क़तल करे छॾियो। हिकु भेरो ॿीहर तव्हांखे आगाह कयूं पिया। लाड़कानी जे हैदरी थाणे जी हद नवंदेरो रोड ते हथियारबंदनि हितां नौजवान क़तल थी वियो। हथियारबंदनि फायरिंग करे बलोचिस्तान वासी नौजवान मुमताज़ अली सियाल खे क़तल करे छॾियो। अफ़सोसनाक ख़बर आहे लाड़कानी मां सां शेयर कयूं पिया। हैदरी थाणे जी हद नवंदेरो रोड ते हथियारबंदनि हितां नौजवान क़तल थी वियो। हथियारबंदनि फायरिंग करे बलोचिस्तान वासी नौजवान मुमताज़ अली सियाल खे क़तल करे छॾियो।